नाज़रीन अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त लाड़काणो रतोदरो बाईपास ते महरान कार कल्टी जॾहिं त ॿुधायो पियो वञे त महरान कार मोटरसाइकिल खे बचाईंदे पाण वञी कल्टियूं खाधियूं। जॾहिं त मोटरसाइकिल सवार खे बचाइण जे लाइ महरान कार कल्टी। हैदराबाद खां ईंदे जहांगीर अबड़ो, साजिद अबड़ो, ज़हीर राजपर, यासीन उनट जो लाड़काणो रतोदरो बाईपास ते वसंत शाखलग मोटरसाइकिल खे बचाइण में एक्सीडेंट। जॾहिं त मक़तूलनि खे ॻणती जोगी हालत में लाड़काणो कैज़ुअलिटी पहुचायो वियो आहे। नाज़रीन अवांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त लाड़काणो रतोदरो बाईपास ते महरान कार कल्टी। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त महरान कार मोटरसाइकिल खे बचाईंदे पाण वञी कल्टियूं खाधियूं। जॾहिं त